सिरहाड़ी ट्रेन हादसे बाद डाउन ट्रैक के बहाल किया वियो आहे। शहदादपुर में 7 ट्रेन्स के मंजिल तरफ रवानो किया वियो आहे। रहमान बाबा, कराकोरम मिलत एक्सप्रेस, पाकिस्तान बिजनेस एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस के मंजिल तरफ रवानो किया वियो आहे। तेज़गाम और पाकिस्तान एक्सप्रेस के भी शहदादपुर में पंजाब के लिए रवानो किया वियो आहे। रेलवेज़ इख्तियारियुनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ स्टेशन से बीठल अल्लामा इक़बाल, ज़करिया, बाबा फरीद और सखर एक्सप्रेस की इजाज़त मिलण बाद रवानो किया वेंदो। शहदादपुर में ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिरहाड़ी ट्रेन हादसे का डाउन ट्रैक के बहाल किया वियो आहे ऐं शहदादपुर में 7 ट्रेन्स के मंजिल तरफ रवानो किया वियो आहे। रहमान बाबा, कराकोरम मिलत एक्सप्रेस, पाकिस्तान बिजनेस एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस के मंजिल तरफ रवानो किया वियो आहे। तेज़गाम और पाकिस्तान एक्सप्रेस के भी शहदादपुर में पंजाब रवानो किया वियो आहे। मुख़्तलिफ़ स्टेशन से बीठल अल्लामा इक़बाल, ज़करिया, बाबा फरीद और सखर एक्सप्रेस की इजाज़त मिलण खां पोइ रवानो किया वेंदो। सिरहाड़ी ट्रेन हादसे बाद डाउन ट्रैक के बहाल किया वियो आहे। शहदादपुर में 7 ट्रेन्स की मंजिल तरफ रवानो किया वियो आहे। रहमान बाबा एक्सप्रेस, कराकोरम एक्सप्रेस, मिलत एक्सप्रेस, पाकिस्तान बिजनेस, कराची एक्सप्रेस की मंजिल तरफ रवानो किया वियो आहे। रेलवेज़ इख्तियारियुनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ स्टेशन से बीठल अल्लामा इक़बाल, ज़करिया, बाबा फरीद और सखर एक्सप्रेस की इजाज़त मिलण खां पोइ रवानो किया वेंदो। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ शहदादपुर के रिपोर्टर अब्दुल हमीद खोसो खां। अब्दुल हमीद, छा तफ़सील आहे हिन बाबति? जी बिल्कुल मेहताब, गुज़िरियल ॾींहुं सिरहाड़ी रेलवे स्टेशन से पेश ईंदड़ हज़ारा एक्सप्रेस ट्रेन वाक़े खां पोइ 13 कलाकनि जे मुसलसल इमदादी कार्रवाइनि खां पोइ डाउन ट्रैक बहाल थियण खां पोइ शहदादपुर स्टेशन ते बीठल 7 मुसाफ़िर ट्रेनुनि खे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो कयो वियो आहे। उन्हनि में रहमान बाबा, कराकोरम मिलत एक्सप्रेस, पाकिस्तान बिजनेस, कराची एक्सप्रेस, तेज़गाम ऐं पाकिस्तान एक्सप्रेस खे शहदादपुर में पंजाब तरफ़ रवानो कयो वियो आहे। जॾहिं त टंडो आदम, जलाल मरी समेत मुख़्तलिफ़ स्टेशन ते बीठल अलामा एक्सप्रेस ट्रेन, ज़करिया, बाबा एक्सप्रेस ऐं सखर एक्सप्रेस जेके 4 ट्रेनूं अहिड़ियूं आहिनि जेके टंडो आदम, जलाल मरी समेत मुख़्तलिफ़ स्टेशन ते उन्हनि खे बीहारे वियो आहे। जंहिंखां पोइ काशन जीअं उन्हनि खे मिलंदो त उन्हनि खे बि पंहिंजे मंज़िल तरफ़ रवानो कयो वेंदो। ही शहदादपुर मां अॼु जीअं जेको डाउन ट्रैक सिरहाड़ी वटां बहाल थियो आहे त 7 ट्रेनूं हितां खां रवानो कयूं वियूं आहिनि। जॾहिं त सियासी समाजी तंज़ीमुनि जे रज़ाकारनि तरफ़ां ट्रेन हादसे खां पोइ मुख़्तलिफ़ स्टेशन ते बीठल जेके ट्रेनूं आहिनि उन्हनि जो आमद जीअं शहदादपुर थी आहे त ट्रेनुनि में जेके मुसाफ़िर हुआ उन्हनि खे जूसेस, बिस्किट, पाणी, खाधे पीते जूं शयूं उहे बि फराहम कयूं वियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ शहर जा सियासी समाजी तंज़ीमुनि जा रज़ाकार पिणु उहे स्टेशननि ते मौजूदु आहिनि। स्टेशन ते जेके रज़ाकार आहिनि उन्हनि पारां उनजो बहितर खां बहितर उन्हनि खे सहूलियतूं फराहम करण जो जेको उहे कोशिशूं कयूं पियूं वञनि। उनखे पाणी, जूस, बिस्कुट वग़ैरह ॿियो जेको खाधे पीते जी शयूं आहिनि, बिरयानी तोड़े खाद खुराक जूं शयूं आहिनि उहे फराहम कयूं पियूं वञनि। उन हवाले सां रज़ाकार जेके आहिनि उन्हनि में अमान नागरा, पीर इकराम, मोहम्मद अली शमसी ऐं तोड़े ॿियनि जो चवणु आहे त हू इंसानी हमदर्दी तौर उन्हनि खे ई खाधे पीते जूं शयूं उहे फराहम करे रहिया आहिनि। छाकाणि त गुज़िरियल ॾींहं खां वठी जेके मुख़्तलिफ़ स्टेशन ते जेके मुसाफ़िर ट्रेनुनि में सवार आहिनि उन्हनि खे बेहद परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। उन हवाले सां हू जेको आहे सो इंसानी हमदर्दी तौर उन्हनि खे खाधे पीते जूं शयूं तोड़े पाणी ऐं ॿियो जेको शयूं आहिनि उहे उन्हनि खे फराहम करे रहिया आहिनि। हिन वक़्तु शहदादपुर मां 7 ट्रेनूं जेके आहिनि से उहे पंजाब तरफ़ जेको पंहिंजे मंज़िल तरफ़ उन्हनि खे रवानो कयो वियो आहे। जॾहिं त टंडो आदम, जलाल मरी समेत मुख़्तलिफ़ स्टेशन ते बीठल 4 मुसाफ़िर ट्रेन आहिनि उन्हनि खे बि काशन मिलण खां पोइ पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो कयो वेंदो। जी।